हिकु अवामी वसवसो आहे मुफ़्ती साहब त 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं विलादत जो ॾींहुं आहे या वफ़ात जो ॾींहुं आहे, त इन मुतालिक़ बि रहनुमाई ॾींदा, छो त कुझु माण्हू चवंदा आहिनि त हे वफ़ात जो ॾींहुं आहे त हिन ॾींहं ते तव्हां ख़ुशी छो था मल्हायो। 12 रबीउल अव्वल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो ॾींहुं आहे। आलिमनि सगोरनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत यानी पैदा थियण जे ॾींहं जे बारे में मुख़्तलिफ़ तारीख़ूं बयानु कयूं आहिनि। उहे तक़रीबन 7 क़ौल था थियनि। 2 रबीउल अव्वल, 8 रबीउल अव्वल, 12 रबीउल अव्वल, अहिड़े तरीक़े ते 7 क़ौल उन में मौजूदु आहिनि। पर 14 सदियुनि खां जंहिं ते उम्मत जो इजमा हली रहियो आहे, हिकिड़ो तौरु तरीक़ो हली रहियो आहे जो उम्मत 12 रबीउल अव्वल ते नबी करीम अलैहिस्सलाम जो मीलाद मल्हाईंदी आहे। हाणे जेकी हीअ ॻाल्हि आहे त 12 रबीउल अव्वल ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात थी। अगरचे किताबनि में इहो मौजूदु आहे ऐं किताबनि में इहो ई लिखियलु आहे त 12 रबीउल अव्वल ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात थी, पर इमाम अहले सुन्नत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह, इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह ऐं ॿियनि बुज़ुर्गनि जी तहक़ीक़ पेश कई आहे जो असुल में उहा तारीख़ 13 रबीउल अव्वल हुई। छो जो जीअं अॼु चंड जे ऐलान जा हिकिड़ा मुख़्तलिफ़ ज़रिया मौजूदु आहिनि, टीवी ते बि ख़बर पइजी वेंदी आहे, मोबाइल फ़ोन मौजूदु आहिनि, पूरी हिकिड़ी मरकज़ी रोयत हिलाल ठहियलु आहे, उहा ऐलान कंदी आहे। पहिरें जो दौर में ईअं न हुयो। पहिरें जे दौर में चंड जे ऐलान में वॾियूं दुश्वारियूं परेशानियूं थींदियूं। सो मके जे अंदरि माण्हुनि चंड ॾिठो हुयो त मके में सूमर वारे ॾींहुं जॾहिं नबी करीम अलैहिस्सलाम जी वफ़ात थी 13 तारीख़ ई, जॾहिं त मदीने वारनि ताईं इतला इहो न पुॻो त उन्हनि वटि 12 तारीख़ हुई, 1 तारीख़ उहा पोइ ते पिया हलनि। ख़ुलासे कलाम इहो त अव्वलनि इहा ॻाल्हि ई क़ाबिल तहक़ीक़ आहे त किताबनि में अगरचे लिखियलु आहे 12 रबीउल अव्वल, पर उहा हक़ीक़त में तारीख़ 13 रबीउल अव्वल थी ठहे। बहरहाल अगरि असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात शरीफ़ ज़ाहिरी विसाल 12 रबीउल अव्वल ते बि मञूं, तॾहिं बि शरीयत जो हिकिड़ो मसइलो आहे जेको असांखे हदीसुनि मां वाज़े तौर ते पधिरो थो थी वञे, वाइखे तौरु हदीसुनि में बयानु थियो आहे। कंहिं बि शख़्सियत जो इंतकाल थो थिए, उन जो विसाल थो थिए, त उन जो जेको सोग आहे, ग़म आहे, उहो 3 ॾींहंनि खां वधीक नथो थी सघे। उन जो जेको असांजे लफ़्ज़नि में चइजे तॾो विछाइबो आहे, माण्हू ताज़ियत लाइ ईंदा आहिनि, त उहो तॾो 3 ॾींहंनि खां वधीक नथो विछाए सघिजे। हा, जेकी औरत जंहिंजो मुड़ुसु फ़ौत थी वियो, उहा पंहिंजे मुड़ुस जे वफ़ात जे ॾुख जे अंदरि 4 महीना 10 ॾींहं इद्दत कंदी। उहा उन जी सोग जी, उन जे ग़म ॾुख जी इद्दत आहे। उन जो मुदो 4 महीना 10 ॾींहं आहे। बाक़ी केर बि शख़्स फ़ौत थी वञे, उन जो ग़म 3 ॾींहंनि खां वधीक जाइज़ नाहे। हाणे ॿी तरफ़ असां ॾिसूं था त 12 रबीउल अव्वल ते मञे बि छॾियऊं त नबी करीम अलैहिस्सलाम जी वफ़ात थी, पर क़ुरान पाक पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद खे नेमत करार ॾिनो आहे। जीअं त अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में इरशाद फरमाए थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व अम्मा बिनिअमति रब्बिक फहद्दिस। तर्जुमो, ऐं पंहिंजे रब जी नेमत जो ख़ूब चर्चो कर। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रदी अल्लाह अन्हु इरशाद फरमाइनि था त हिते नेमत मो मुराद बिन नबूवती व बिल इस्लाम यानी नबूवत ऐं इस्लाम आहे। त क़ुरान जी आयत ॿुधाए रही आहे त नबी करीम अलैहिस्सलाम जी आमद जी चर्चा करणी आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जी विसाल शरीफ़ जो ॾुख त काथे बि साबित नाहे। जीअं त हज़रत उम्मे हबीबा रदी अल्लाह अन्हा का रिवायत आहे, पाण फरमाइनि थियूं त मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमाईंदे ॿुधो, ला यहिल्लु लिइम्रातिन तुमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर अन तहिद्द अला मय्यतिन फौक सलासिन इल्ला अला ज़ौजिन फ़इन्नहा तहिद्दु अलैहि अर्बअत अशहुरिन व अशरा। यानी पाण जन फरमाइनि थियूं त नबी करीम अलैहिस्सलाम जन इरशाद फरमायो त कंहिं औरत लाइ बि इहो जाइज़ नाहे जेकी अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान थी रखे, जो उहा कंहिं पंहिंजे रिश्तेदार मिट माइट जी वफ़ात ते 3 ॾींहंनि खां वधीक सोग ग़म करे, पर उहा औरत जंहिंजो मुड़ुसु फ़ौत थी वियो हुजे, जो उहे पंहिंजे मुड़ुस जी वफ़ात जे ग़म में 4 महीना 10 ॾींहं इद्दत कंदी। त इहा हदीस वाइकी तौरु ॿुधाए थी कंहिंजी बि वफ़ात जो जेको ग़म आहे उहो 3 ॾींहं हूंदो, ऐं अगरि बेवा औरत आहे त उन जे लाइ 4 महीना 10 ॾींहं हूंदो। नबी करीम अलैहिस्सलाम जे विसाल खे त अगरि असां 12 तारीख़ ते मञूं त तक़रीबन जेको आहे उहे 14 सदियूं गुज़रियूं।
त हाणे उन जे नबी करीम अलैहिस्सलाम जे विसाल जो ॾुखु कीअं थो मल्हाए सघिजे। इन जे बरख़िलाफ़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी आमद जी ख़ुशियुनि में आलिमनि सगोरनि महफ़िलूं क़ाइमु कयूं ऐं ख़ुदि क़ुरान पाक में मुख़्तलिफ़ जायुनि ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद शरीफ़ बयानु थियो आहे। सो इहो हिकिड़ो वॾो मुग़ालतो आहे, अगरचे उहा तारीख़ वफ़ात जी आहे, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आमद जो ज़िक्र उन तारीख़ ते करणु घुरिजे। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर करें।